बारो ॼे असां सिखंदासीं आर्टिकल यूज़ ऑफ ए एंड एन। सब खां पहिरीं असां ख़बर आहे त ABC जा 26 लेटर्स आहिनि। A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z। सब खां पहिरीं असां सिखंदासीं ABC में 26 लेटर्स ना, ठीक है 26। हिन में असांखे ख़बर आहे त वावल्स घणा आहिनि, 5 वावल्स आहिनि। A E I O U A E I O U ये 5 वावल्स आहिनि, जेके असां अलॻि कढी रखंदासीं। A E I O U, ठीक है ॿारो 5 वावल्स आहिनि A E I O U। A E I O U खे छॾे बाक़ी जेके बि आहिनि B C D F G H J K L M N P Q R S T V W X Y Z सब कॉन्सोनेंट आहिनि। वावल्स आहिनि, कॉन्सोनेंट आहिनि E E D F G H J K L M N P Q R S T V W X Y Z। ये सब कॉन्सोनेंट आहिनि, वावल आहिनि A E I O U। हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई त वावल्स कहिड़ा आहिनि ऐं कॉन्सोनेंट कहिड़ा आहिनि। हिन खां पोइ तव्हां आर्टिकल आसानी सां सम्झी सघो था। एप्पल आहे, एप्पल में हमेशा जिते भी याद रखिजो त जिते वर्ड जेको सिंगुलर हूंदो ए एन हमेशा सिंगुलर वर्ड में लॻंदो। ये एप्पल हिकु सिंगुलर आहे, हिते छा ईंदो एन, एन एप्पल। ये डक आहे, सिंगुलर आहे, ये छा ईंदो ए, डक। बैट हिते ए ईंदो। जिते भी याद रखो, जिते भी वर्ड में पहिरियों अखर वावल्स हूंदो त उते एन ईंदो, जिते पहिरियों अखर कॉन्सोनेंट हूंदो त उते ए ईंदो। ये बैट में पहिरियों अखर कॉन्सोनेंट है तो असां ए लगायो। एप्पल में पहिरियों अखर वर्ड जो वावल है तो असां एन लगायो। ते ओनियन में पहिरियों अखर वावल है ते असां एन लगाईंदासीं, एन ओनियन।
an apple, a duck, a bat, an onion. एलिफेंट में पहिरियों लफ़्ज़ पहिरीं लेटर आहे ई, वावल साउंड आहे त असां ते एन लॻाईंदासीं। एन में कॉन्सोनेंट आहे पहिरीं अखर, असां ते ए लॻाईंदासीं। बटरफ्लाई पहिरीं अखर कॉन्सोनेंट आहे, असां ते ए लॻाईंदासीं। अम्ब्रेला में पहिरीं अखर वावल आहे, असां ते एन लॻाईंदासीं। एलिफेंट में पहिरीं अखर वावल आहे, असां ते एन लॻाईंदासीं। इंक पॉट में पहिरीं अखर वावल आहे, असां ते एन लॻाईंदासीं। An apple, a duck, a bat, an onion, an elephant, a fan, a butterfly, an umbrella, an elephant, an ink pot.